सुभान अल्लाह। जेके दोस्त हेॾे बीठा हो जे मस्जिद शरीफ में जे वे तो बात है सब दुआ करो अल्लाह साईं हिन दरबार जा पेड़ वॾा वसीअ करे इंशाअल्लाह पूरे वास्ता में वधीक वॾो खुशहाल थिए। आशिक़ वीचारा बीठा आहिनि जा के रस्तनि ते दुआ सभु घुरो इंशाअल्लाह अल्लाह ताला हिन पट खे वधीक वॾो करे। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अज़ीज़ान मोहतरम, कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत सगोरी जेका मूं तिलावत कई, इन सगोरी आयत जे अंदर रब करीम फरमायो आहे त जेॾी महिल तव्हां वटि मुंहिंजी नेमत पहुचे पोइ उन नेमत जो तज़किरो कंदा रहो। जेॾी महिल अव्हां वटि मुंहिंजी नेमत रसे, मुंहिंजी नेमत पहुचे, जेकॾहिं अव्हां जे मथां मुंहिंजो इनाम थिए त मुंहिंजे थोरे, मुंहिंजे एहसान, मुंहिंजी नेमत जा गुण ॻाईंदा वञो। जॾहिं तव्हां मूं रब जा शुक्रगुज़ार थींदव लइन शख़्स में ॿियो साम्हूं मदीने वारे ताजदार खे अबो नेमत वा, अम्मा नेमत वा, पीउ भाइर नेमत हिन, चाचा मामा सोट मासात बि नेमत हिन, सुठा यार नेमत हिन, भलो पाड़ो नेमत वा, भलो मुल्क नेमत वा, सुठी सेहत नेमत वा, अखियुनि में नूर नेमत वा, कननि में ॿुधण जी ताक़त इहा बि नेमत वा, ज़बान में ॻाल्हाइण जी ताक़त इहा बि नेमत आहे। इहे सभु नेमतूं हिकिड़े पासे ऐं ॿिए पासे मदीने वारे साईं जी ज़ात वा। मदीने वारे साईं जी ज़ात हिननि समूरनि नेमतुनि खां वधीक शान वारी आहे, मान वारी आहे, वॾे मान मक़ाम वारी आहे। जॾहिं मदीने वारो साईं मिलियो त रब फरमायो त ए मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हो, तव्हां मुंहिंजी नेमत ते शुक्र कयो त मां अञा वधायां। यानी महबूब जा तज़किरा गायो, मुझे यार जो जिक्र कयो। वरफाना लक ज़िक्रक, मां अल्लाह पंहिंजे महबूब जो जिक्र वधायां थो पियो। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, मां पंहिंजे मलाइकनि सां गॾु पंहिंजे महबूब जो जिक्र पढ़ां थो पियो, जिक्र गायां थो पियो। तव्हां बि इन महफ़िल में अची वञो, तव्हां बि इहो जिक्र कयो। मां रब ऐलान थो कयां त तव्हां जॾहिं इन मजलिस में ईंदो त मां अल्लाह अव्हां खे बि अॾे छॾींदुसि, नवाज़े छॾींदुसि, तव्हांजे मथां बि थोरा करे छॾींदुसि। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खां वॾी नेमत ॻाल्हायो। मदीने वारे साईं खां वॾी नेमत छो नथा ॻाल्हायो? ख़ुशि वेठो आहे, साईं वेठो आहे, मुनवर साईं वेठो आहे, मिठल साईं वेठो आहे, जिक्र करमाईंदा। सुभान अल्लाह। और मां चवां थो त मदीने वारे साईं जो जिक्र सभई ॻाइनि था, सभई थोरो ॻाइनि था। मदीने वारे साईं जे सदके जेका असांखे नेमत मिली आहे, मां हुनजो शुक्र कयां। छा था चओ? को पंध करे आया हो, को घोटकी मां आयो, को कश्मीर मां आयो, को गुज़दार मां आयो, को लसलेले मां आयो, को विंदुर मां आयो, को उथल मां आयो, पंध करे आयो। को कराची मां, को मोरे मां, को किथां सभु आया हो। न साजन खे ॿुधण आया हो, न मिठल खे ॿुधण आया हो, न साईं राबर साईं खे ॿुधण आया हो, न साईं मुनवर साईं खे ॿुधण आया हो, न ॿिए कंहिंखे ॿुधण आया हो। ॿुधण त दिलि पर साईं आया। असां त जाती नंढड़ियूं नंढड़ियूं शाखूं, असां त जाती नंढड़ा नंढड़ा घाटे वण जी छांव में नंढड़ा नंढड़ा मेवा थींदा आहिनि। असां नंढड़ा मेवा असां त मेवो जेको पाण उहो त वॾे जी छांव में असां सभु वेठा उहो त वण आहे न। जंहिंजो खाइजे जंहिंजो खाइजे तंहिंजो बेवड़ो सॾिबो जेको खाई बि न मञे, बेवड़ो सॾिबो जेको थोरा ॾिसी बि थोरा मथां पई बि न मञे, उहो बेवड़ो रखण वारो शुक्रगुज़ार
मुझी रोटी ना है मदीने वाले साईं जो जिक्र दिलबर साईं पाण ॿुधाईंदे या मुझी रोटी ना है मुझी रोटी आहे पंहिंजे प्यार जो जिक्र करण वो ॿुधाइण वाले न ॿुधाइण 1992 महबूबे लाइ पंहिंजी मसनद ते हिन दिलबर खे विहाई दिलबर साईं जो लक़ब मुखे मौलवी गुल मोहम्मद ॿुधायो त पहिरीं मौलवी गुल मोहम्मद चयो दिलबर साईं को कहिड़ो साईं तो असांजो दिलबर साईं सुभान अल्लाह दिलबर साईं जो पियो त राजन जो दिलबर थी वियो तुंहिंजो बि दिलबर मुंहिंजो बि दिलबर मातली वारनि जो मोरे वारनि जो दाबू वारनि जो कश्मीर वारनि जो ईरान मां पियो ॻाल्हाए त तूं असांजो मुर्शिदी तूं अच मां तुंहिंजूं जुतियूं खणा मां तुंहिंजा 92 में साईं जी वफ़ात खां पोइ साईं जी मसनद ते मुंहिंजो मुर्शिद करीम वेठो साईं जन पंहिंजो तारुफ़ कराईंदे हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही किताब में पंहिंजो तारुफ़ पाण करायो आहे फरमाइनि था त जॾहिं को अल्लाह वारो पंहिंजी वफ़ात खां बाद में ॾिसंदो आहे त मुंहिंजो कमु केरु थो अॻिते वधाए मुरीदनि में ख़ादिमनि में पुटनि में धीअनि में यारनि दोस्तनि सभिनी में ॾिसंदो आहे वो चूंडे सभिनी मुरीदनि ख़ादिमनि मां पसंदि करे के हिकिड़े खे पंहिंजो नाइब बणाईंदो अल्लाह फरमायो आहे त ए आदम मां तोखे पंहिंजो नाइब थो बणायो नबूवत नियाबत पंहिंजी मसनद ॾियण इहा अल्लाह जी सुन्नत जॾहिं अल्लाह जा वली कंहिं ते राज़ी थींदा आहिनि उनखे पंहिंजी मसनद ते वेहारी सुभान अल्लाह हज़रत महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदहू पंहिंजी मसनद ते मुंहिंजे मुर्शिद खे वेहारी ऐं पुटनि में चौथो नंबर पुट आहे टे में पर कमाल आहे सिंध जी असांजी सकाफ़त आहे त वॾे पुट ते गादी जो पग ॿधाईंदा आहिनि पर महबूब इलाही ॾिठो त मुंहिंजे बचनि में मुंहिंजे मुरीदनि में जेको कमु दिलबर साईं कंदो अहिड़ो केरु सुभान अल्लाह दिलबर आहे महबूब इलाही जो बि दिलबर मुंहिंजो बि दिलबर राजन जो दिलबर आहे महबूब इलाही मुंतखिब कयो त उन खां अॻ में उन जी तरबियत महबूब इलाही पाण फरमायो सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह हज़रत क़िबला आलम जी विलादत 29 जमात सानी 1385 हिजरी में थी साईं जन हाफ़िज़ कुरान शरीफ जी तहलीम साईं हाफ़िज़ निज़ामुद्दीन वटि पढ़ी उन खां अलावा मुख़्तलिफ़ आलिमनि खां पढ़िया मुख़्तलिफ़ मुहद्दिसनि खां वॾनि फ़क़ीहनि खां शेखुल अरब वल अजम हज़रत साईं सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह मोहम्मद बिन अलवी मालिकी खां बि साईं जन पढ़िया आलिमनि खां पढ़िया सऊदी अरब जे आलिमनि खां पढ़िया यमन शाम जे आलिमनि खां पढ़िया पर जेको फैज़ साईं जन खे इल्म वारो रूहानियत वारो महबूब इलाही ॾिनो अहिड़ो किथां बि न मिलियो अल्हम्दुलिल्लाह साईं जन जेमल बगदाद शरीफ विया त बगदाद वारे पाण पंहिंजी नज़र करम सां पंहिंजे सिलसिले में दाख़िल फरमाया सुभान अल्लाह साईं जन कादरी बि आहिनि त नक्शबंदी बि आहिनि पोइ जेॾीमहिल महबूब इलाही जी मसनद ते वेठा त 92 खां वठी अॼु 24 घणा साल थी विया हा बुआ गुरु पढ़ियल 32 साल थी विया इन्हनि 32 सालनि में दिलबर साईं सुभान अल्लाह दिलबर साईं खाने मसला में आता फिक्र न कर मिली गई किसी परेशानी ये वाला आज तक तारीफ कर रहे हैं वो जितना भी बता गए मसला दे में धक्का जो दिलबर साईं देड़ो मिठल साईं देड़ो रबर साईं देड़ो मुनवर साईं एकड़े दिलबर साईं कई दिलबर साईं ठाए छे हीअं फ़कीर था वञनि हीअं दाढ़ी खे तेल
आयो पटो बधियो माण्हू था सम्झनि वॾो को अल्लामा फरहामा अची वियो पर उहो अल्लामा फरहामा न आहे दिलबर साईं जे नज़रनि जो नवाज़िल आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मुर्शिद महबूब इलाही जी नज़र थी पोइ दिलबर साईं जेको पंहिंजे मुर्शिद सां वचन कयो अॼु उहो कीअं निभायो आहे हिन दौर जा वॾा ख़तीब आहिनि तां उन्हनि सां भेट कयो त जिन ख़िताबत जे मैदान में ख़िताबत जी दुनिया में हुकूमत सिंध में पे कई उन्हनि जूं ख़िदमतूं छा आहिनि दिलबर साईं जूं ख़िदमतूं छा आहिनि हुननि पंहिंजी ख़िताबत जे ज़रिए एतिरा माण्हू न सुधारिया जेके दिलबर साईं पंहिंजे ख़िताबनि जी सूरत में सुधारिया लखे माण्हुनि खे मुहम्मदी फैज़ रसायो लखनि माण्हुनि जी दिलियुनि ते मदीने वारे साईं जे रंग सबक़तुल्लाह जे रंग में रोशन करे छॾियो उहो कमु कयो त दिलबर साईं कयो 8 आस्थाना 8 शहर मर्कज़ साईं खोलिया दिलबराबाद शहर हुआ करमाबाद शहर हुआ हिदायताबाद शहर हुआ फजलाबाद शहर हुआ करमपुर शहर हुआ मरकज़ इलाही मरकज़ महबूब इलाही उहो बि शहर हुआ मरकज़ मदीनतुल मुस्तफा उहो बि शहर हुआ सालेहाबाद शहर आहे जिथे दिलबर साईं जो कदम लॻो शहर थी वियो सुभान अल्लाह 10 मिंट थिया सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो दीन जेॾीमहिल लिखण में था त अॼु 500 खां वधीक मुंहिंजे मुर्शिद किताब लिखिया कंहिं सिंध जे आलिम हिन दौर में एतिरो कमु न कयो जेतिरो मुंहिंजे मुर्शिद सोने दिलबर साईं कयो पोइ असां थोरा ॻायूं या न ॻायूं मना कंदा आहिनि पर छा कयां मां त मजबूर आहियां हेॾो उर्स ॾिसी आशिक़नि जो झुरमट ॾिसी दिलि त चवे थी न त मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा ओ मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा इश्क उल्फत चांदर में इश्क उल्फत चांदर हम चाहे तो छजा मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा जिन पढ़दा ईदहा से अज तहज्जुद था पढ़न थी न जनबी अख आली अज था उठना रोलियन फैज़ बरकत चाओ कामिल फैज़ बरकत चाओ रहबर वाहुड़ वहाए तो छजा मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा मातली हल मातली मातली हल मातली हर कहंदे वाई वात आ मातली हल मातली हल मातली हल मातली हल हर कहंदे वाई वात आ के खुदा सा अजर सुबह के त पोता रात में वॾो मुर्शिद जे दिलबर रब सां मिलाए तो छजा वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा ओ मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छजा